नाज़रीन, शिकारपुर में कोरोना वायरस जा 49 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। वधीक तफ़सील ॾियण जे लाइ असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूद आहे अब्दुल रशीद ॼामड़ो। जी अब्दुल रशीद, तफ़सीलन खां आगाह कजो। जी, सेहत खाते शिकारपुर पारां अॼु ज़िले जे वधीक 49 माण्हुनि में कोरोना वायरस जी तस्दीक कई वई आहे। ऐं जॾहिं त सेहत खाते शिकारपुर पारां गुज़िरियल ॾींहुं 134 माण्हुनि खां रत जा जुज़ा वठी करे लेबोरेटरी ॾांहुं उमाणिया विया हुआ, जिन मां अॼु 49 ॼणनि में वधीक कोरोना वायरस जी तस्दीक कई वई आहे, जिन लाइ सिहत खातो शिकारपुर हिन महिल ताईं उहो को बि फ़ैसिलो न करे सघियो आहे त अॼु वारनि 49 कोरोना मुतासिरनि खे किथे रहिजे। पर मुतासिर ऐं मरीज़ रिपोर्ट अचण बैदि पाण मुरादो पंहिंजे घरनि अंदरि आइसोलेट थी विया आहिनि। ऐं वधीक तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼु वारनि मरीज़नि समेत ज़िले अंदरि 176 कोरोना जा एक्टिव केस मौजूदु आहिनि। अॼु ताईं शिकारपुर ज़िले में कोरोना वायरस मुतासिरनि जो जेको मजबूरी अंगु आहे वधी 576 थी वियो आहे, जिन मां 390 ॼणा सिहतयाब थी विया आहिनि। ऐं अव्हांखे वधीक बि ॿुधायां त 575 कोरोना मुतासिरनि में 565 ॼणा मुक़ामी सतह जा केस आहिनि। शिकारपुर ज़िले जी 13 लख जे लॻभॻि आबादी हूंदे अॼु ताईं सिर्फ़ 4160 माण्हुनि जी रत जी चकास कई वई आहे, जिन मां 270 ॼणनि जी चकास जा नतीजा अञा बाक़ी रहियल आहिनि। ज़िले इंतज़ामिया पारां स्मार्ट लॉकडाउन जे हवाले सां अव्हांखे वधीक ॿुधायां, हेॾे नंढा वॾा कारोबारी मर्कज़ मामूल मूजिबि खुलियल रहनि था ऐं हितां जी पुलिस बि लॉकडाउन खे सख़्तु करण में मुकमल तौर नाकाम वई आहे। ॿिए पासे बुख ऐं बदहाली सबबि हितां जो अवाम बि कोरोना मुतासिरनि खां ख़ौफ़ ख़तमु करे पंहिंजे रोज़गार में रुधल आहे। कोरोना जे हवाले सां शिकारपुर ज़िले जी जेका मजमूई सूरत हाल आहे, हाणे ॾींहुं ब ॾींहुं तमामु घणी ख़तरनाक सूरत अख़्तियार कंदी पई वञे। जी अब्दुल रशीद, तव्हांजी महिरबानी।